अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां पर आशा सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। कोयटा खां पेशावर वेंदड़ कोच खाईअ में किरी पई, 40 मुसाफ़िर फोत। KPK ऐं बलूचिस्तान सरहद ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो, 8 खां वधीक ज़ख़्मी। फोतनि जा लाश ऐं ज़ख़्मी मक़ामी अस्पताल मुंतक़िल। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो मढ़ तहरान मुंतक़िल, जनाज़े नमाज़ सुभाणे अदा कई वेंदी। सिक्योरिटीअ जा ग़ैर मामूली इंतज़ाम। जनाज़े नमाज़ में शिरकत लाइ पाकिस्तान समेत 100 मुल्कनि जे सरबराहनि ऐं नुमाइंदनि खे दावत। ईरानी फ़ौज चयो आहे त आयतुल्ला ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ दौरान हमिलो थियो त जवाब तमामु सख़्तु हूंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ शहीद आयतुल्ला ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शिरकत कंदो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी ऐं वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी तहरान पहुची विया। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार बि वज़ीर-ए-आज़म सां गॾु वफ़द में शामिल हूंदो।